जे सऊदी अरब में मुंहिंजो दोस्त आहे अली रज़ाक बिरकियाणी, उन जे फरमाइश थी आहे, उन जे चवण ते ऐं ही बैत ऐं सम्झाणी नसीहत ॿुधायां थो। अल्लाह जे आज़ान खे आवाज़ वॾे ॾे, ज़मींदार थियण जा तूं ख़्याल छॾे ॾे, ज़मींदार ते ॾाढा बार ॾुखिया थी, पढ़ी ॾिस क़ुरान में रब इशारा लिखिया थी। आसूदा उथी तूं निकिर पंहिंजे घर मां, पाड़े खां पुछा कर तूं खड़काए दर मां, मतां कंहिं ग़रीबनि जा ॿार बुखिया थी, पढ़ी ॾिस क़ुरान में रब इशारा लिखिया थी। वॾेरा वॾाई एॾी कर न हाणे, मथां मौत आहे ईंदो अॼु सुभाणे, कई यादि क़यामत जंहिं से सारा सुखिया थी, पढ़ी ॾिस क़ुरान में रब इशारा लिखिया थी। इलाही बख़्श अहिड़ो अॻे कोन हुए, निमाज़ पढ़ण लाइ वेंदो छो न हुए, हाणे तूं डिॼे थो उथी त भॼे थो, क़यामत अचण जा आसार खुखिया थी, पढ़ी ॾिस क़ुरान में रब इशारा लिखिया थी।